बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे नाले सां जेको ॿिन्ही जाननि जो पालणहार आहे। संजो साथियो अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हांजे सां मुख़ातिब थियण जो मक़सदु इहो आहे त हथ वठी सिंधी प्राइमरी उस्तादनि खे सिंधी प्राइमरी तइलीम खे तजुर्बेगाह बनायो वियो आहे। प्राइमरी उस्ताद राति ॾींहुं महिनत करे जंहिं हालतुनि में पंहिंजा फ़राज़ सर अंजाम ॾियनि पिया, बजाए उन्हनि खे एप्रिशिएट करण जे, उनखे मराहतो ॾियण जे, उनखे ग़ुलाम दर नस्ल ग़ुलाम बनायो पियो वञे। असां नथा चाहियूं त हर भरू को अहिड़ो तज़ाद पैदा थिए जंहिंसां तइलीम अंदरि या तइलीम खाते में के मसइला पैदा थियनि। सिंधी प्राइमरी उस्ताद पंहिंजी महिनत सां, राति जी महिनत सां, जफ़ाकशी सां सिंधी प्राइमरी स्कूल आबाद करे पिया अचनि। हींअर सिंध हुकूमत सूबाई वज़ीर तइलीम जिन तक़रीबन 2000 उस्ताद स्कूल हींअर प्राइमरी मां एलिमेंट्री तो अपग्रेड कया आहिनि। ज़ाहिर आहे उहो उन्हनि प्राइमरी उस्ताद जी महिनत आहे, को मलाइकत कोन आहे उन्हनि स्कूल ते एॾी महिनत कई हुयूं। उन प्राइमरी उस्ताद जी महिनत आहे। हाणे थींदो हमेशह ईअं आहे, लठियूं खाए भोलड़ो, खटियो खाए मदारी। असां अहिड़ियुनि हालतुनि तकलीफ़ुनि में स्कूलनि में एनरोलमेंट वधाई, महिनतूं कयूं प्राइमरी उस्तादनि। हाणे उते बजाए हेडमास्टर उनखे पंहिंजो मुक़ररु कजे त उते वरी ॿाहिरियां माण्हू इम्पोर्ट कया था वञनि। जॾहिं त हिन वक़्तु 14 ग्रेड जी प्राइमरी जी पोस्ट आहे ऐं असांजा JEST जी बि 14 ग्रेड जी पोस्ट आहे। हाणे बराबरि आहिनि त उहे जेके मराहतूं जेतिरियूं सेकेंडरी साइड खे मिलणु घुरिजनि, JST खे मिलणु घुरिजनि, हक़ीक़त में उहे PhD खे मिलणु घुरिजनि। पर हिते 78 सालनि खां सिंधी प्राइमरी तइलीम, सिंधी प्राइमरी उस्तादनि सां वैसा घाती कई हुई। एतिरे क़दुरु प्राइमरी उस्तादनि जो 78 सालनि खां को सर्विस स्ट्रक्चर माना सम्झो ईअं बेनाम हलिया पियो, को नालो ई कोन हुयो। ऐं पहिरियों दफ़ो सिंध हुकूमत सूबाई वज़ीर तइलीम जी ज़ाती कोशिशुनि सां, सेक्रेटरी तइलीम साहिब जी ज़ाती कोशिशुनि सां सिंधी प्राइमरी उस्तादनि खे हाणे सर्विस स्ट्रक्चर मिलणु पियो वञे। उन सर्विस स्ट्रक्चर जी वज़ीर लाइ सिंध पारां उसूली मंज़ूरी ॾेई सर्विस स्ट्रक्चर कमेटी जोड़ी हुई, जंहिं 17 जून 2025 ते यूनानिमसली मुतफ़क़ा राय से सिंधी प्राइमरी उस्ताद जे सर्विस स्ट्रक्चर जी मंज़ूरी ॾिनी, जंहिंमें कमो बेश 1,22,000 प्राइमरी उस्तादनि ते 25% 16 स्कूल में उस्ताद खजंदा, 30,000 समथिंग ऐं 10% रेशो रखियो वियो आहे 17 स्कूल 17 ग्रेड जे लाइ। उहे तक़रीबन कोई 12,000 जे लॻभॻि उहे थींदा। हाणे जॾहिं असांजो सर्विस मंज़ूर जे आख़िरी मरहले में अल्हम्दुलिल्लाह त हिन टाइम असांजो हक़ थो थिए त इहे स्कूल असां आबाद करियूं ॿाहिरां मुंहिंजे इन ते असांजो हक़ आहे। हाणे जॾहिं ॿ स्कूल में अचनि पिया त डीजो जा माना उन ते वरी ॿी नज़रो न हुए, मथां माण्हू ॿिया रखी माना असांखे ग़ुलाम बणायो वञे। इहा ग़ुलामी हाणे असां गार था सम्झी सघूं। प्राइमरी उस्ताद घणी थियो, कॾहिं कैंपस, कॾहिं हब कब, कॾहिं क्लस्टरिंग पॉलिसी तहत असांजी भेनरूं जेके ख़ासि तौर ते फीमेल टीचरूं आहिनि उन्हनि ते उन्हनि खे एॾो ब्लैकमेल कयो थो वञे सेकेंडरी साइड ते, जंहिंजी हद न आहे। प्राइमरी उस्ताद खे ब्लैकमेल कयो थो वञे। वरी त फज़ला पिचो साहिब जे दौर में जेके शहर नमज जे स्कूल 1100-1200 ॿार हुआ, उहो माना असांजे हेडमास्टर जी महिनत जी प्राइमरी, उते वरी IB हेडमास्टर रखिया विया। हक़ीक़त में ईअं थियणु घुरिजे, असांखे कोई एतिरा न आहे, पर उहे एॾा टैलेंटेड IB जा हेडमास्टर हुआ त उनखे ॿहिराणे में जेके बंदि स्कूल न, जिते तइलीम में मयार घटि उनखे ओतिरे कोन, एॾा होशियार आहिनि। उहे असांजे मथां मुसलत छो था करियो? उहे स्कूल तबाह थी विया असां उते सिर्फ़ु ई सिर्फ़ु सुबेदारी हलाई। माना उहे जेके हेडमास्टर IB जा असांजा भाउ भेनरूं आहिनि, उन में इलाही उस्ताद प्राइमरी जा हुआ। उहे आया त उन्हनि चयो त असीं हिकिड़ी अछूत क़ौम आहियूं ऐं असां मूंखे हुन ग़ुलाम प्राइमरी उस्तादनि खे ग़ुलामी वांगुरु अॼु बि ट्रीट कयो थो वञे। आख़िर छो? मूं सूबाई वज़ीर तइलीम जे ऑफिस में ही 2 ॾींहं पहिरीं दरख़्वास्त जमा कराए छॾी आहे त साईं खुदारा प्राइमरी तइलीम ते रहम करियो, प्राइमरी उस्ताद ते रहम करियो। हाणे हर शइ जी का हद हूंदी आहे। खुदारा असांखे आज़ादु करियो, असांखे ग़ुलामी न ॾियो। तव्हां चाहियो त सिंध जी तइलीम सुधरे,
तव्हां चाहियो था त सिंध सुधरे, तव्हां चाहियो त सिंध ख़ुशहाल थिए, त तव्हांखे प्राइमरी उस्ताद खे प्राइमरी तइलीम खे ख़ुशहाल करणो पवंदो। असीं तव्हां खां का बि डिमांड नथा करियूं, पर इहो त असीं हक़ रखूं था त असां राति जी महिनत करे ॿारनि जी इनरोलमेंट वधाई, सुठा स्कूल ठाहिया, उते हाणे तव्हां वरी असांजे मथां वरी हिकिड़ो माण्हू रखी ऐं सभु पावर पैसा उनजे हवाले था करे छॾियो, ऐं उहो त खाइण में पूरो हूंदो, उहो त मकाई में न हूंदो, ज़ाहिर आहे। तंहिंजे करे ख़ुदा इन पॉलिसी ते नज़रसानी करियो। असांजे जेके प्राइमरी उस्ताद आहिनि इनखे ट्रेनिंगूं हींअर थींदियूं, जेके मुख़्तलिफ़ HM जूं या इंग्लिश जी ट्रेनिंग थींदियूं, जेका स्ट्रीटा कराए पई, हाणे वरी उनखे न विया, हर शइ जो मालिक उनखे बनायो आहे असांजे अखियुनि ते। पर स्ट्रीटा वारा प्राइमरी उस्ताद खे अछूत था सम्झनि, माना उनखे हू का अहमियत ई कोन था ॾियनि, हुनजी नज़र में को कोन्हे। जॾहिं त हींअर प्राइमरी उस्ताद जेके 14 ग्रेड में आया आहिनि, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन करे आया आहिनि, उहे पंहिंजे महारत रखंदा असां सां केरु मुक़ाबिलो करे। प्राइमरी उस्ताद जेके हींअर टैलेंटेड आहिनि उन सां केरु मुक़ाबिलो करे, जेकॾहिं असां को खटी विया त असां वितरा कंदासीं। असांखे ट्रेनिंगुनि में साइड ते लॻायो वियो आहे, कंहिं बि शइ में प्राइमरी उस्ताद खे खई नथो वञे। आख़िर प्राइमरी उस्ताद ॾोह कहिड़ो कयो आहे? असां पंहिंजो हक़ था घुरूं न। जेसीं तव्हां दुनिया अंदरि प्राइमरी तइलीम खे, प्राइमरी उस्तादनि खे अवलियत ॾिनी वञे थी, उनखे सहूलियत ॾिनी वञे थो। वाहिद सिंध सूबो ही आहे जिते हेसि ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्राइमरी तइलीम जे मथे तजुर्बा करे प्राइमरी उस्तादनि खे तबाही बर्बाद कयो वियो आहे। उन जी बदिरियूं बंदिश, उन जी बदिरी ते सिर्फ़ु प्राइमरी उस्ताद जे बदिरी ते बंदिश। आख़िर ही कीअं सिस्टम निज़ाम सुधरंदो? असां चयूं था त प्राइमरी उस्तादनि खे असीं स्कूल बंदि करे न आहियूं, असीं चयूं था अचो गॾिजी सिंध जा स्कूल बि खोलियूं, सिंध जी तइलीम सुधारियूं, सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे सहूलियतूं ॾियूं, तॾहिं तइलीम सुधरंदी। पर वॾे ॾुख जी ॻाल्हि आहे त हींअर एॾी स्पीड सां सिंध जे प्राइमरी उस्तादनि जो मुआशी ज़हनी इस्तेसाल कयो वञे, जंहिंजी का हद ई न आहे। नेठि मजबूर थी मूं हींअर मिनिस्टर साहिब खे, सेक्रेटरी साहिब खे दरख़्वास्त ॾिनी आहे त साईं असांजी ॿुधो, जेकॾहिं असीं हक़ ते आहियूं त उन जो तव्हां तादाद करियो। इनशाला रब कंदो असां सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे अपील थो करियां त पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे इज़त जे लाइ जेकॾहिं जान वञे थी त वञणु ॾियो। अहिड़ो सोन घुरे जेको कनि न छॾे। उनजे लाइ असां सिंध जे सभिनी मुंहिंजे माउनि, मुंहिंजे भेनरुनि, मुंहिंजे भाउरनि खे, उस्तादनि खे गुज़ारिश थो करियां त असांखे अहिड़ी ग़ुलामी में धकियो पियो वञे जेका असांजी 7 नसल भोगींदी। जेकॾहिं हींअर बि असां न उथियासीं, छो त 78 साल असां ग़ुलामी में गुज़ारिया, हाणे को ग़ुलामी खे घाट था सम्झूं, ॿिए जे हथां मदद करणु कोन ईंदासीं। अॼु सेक्रेटरी में मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो त तव्हांजा जेके अॻूणा लीडर हुआ 2021 में उन्हनि गस्टा खे अॻुवानी ॾिनी, अॻी ॻाल्हि आहे शगी ॻाल्हि जी। वरी हींअर बि जेका अॻुवानी, तव्हां 1.25 लख उस्ताद, तव्हां पाण मुंहिंजी गैरत कान्हे, तव्हां मुंहिंजे पाण में हिमत कान्हे, तव्हां मुंहिंजे पाण में ज़रूरत न आहे, छो तव्हां ॿियनि खे पटको था ॿधायो, उहो त पंहिंजे ज़ाती मगरि थो पियो वठनि, उहो तव्हांखे ग़ुलाम पिया कनि, उहो त तव्हांखे तबाही बर्बाद करण जे पोयां आहिनि। त ख़ुदा सिंध जा उस्ताद साथियो जाॻो। हिननि जेके असांजे माज़ी जा लीडर आया 78 सालनि में, के वरी सालार, के वरी मुहाफ़िज़, के वरी शेर, अड़े कहिड़ा कहिड़ा नाला रखिया अथनि। उहे पंहिंजो सर्विस स्टिक न वठी सघिया, पंहिंजी सुञाणप न वठी सघिया। वरी कुझु अहिड़ा बि असांजा नौजवान दोस्त आहिनि जेके सोशल मीडिया ते हथ वठी हुनजा पोइ लॻनि, हुनजा जेके हींअर साबिक़ा लीडर आहिनि उहे उदा छॾण जी तयारी कोन्हे। हींअर हाणे इलेक्शन बि इंडस्ट्री हाईकोर्ट इलेक्शन बि कराए त वरी हुन छा कयो, पंहिंजो अलॻि ग्रुप ठाहे, पंहिंजो अलॻि शेड्यूल लाहे छॾियनि। त हुनखे ख़बर आहे त असां किथे कोन खटींदासीं, असां पंहिंजा हथराद ठाहे चेरी में इलेक्शन खटी ॾियूं। ख़ैर इहो मसइलो हुननि जो आहे, मुंहिंजो कंहिं बि इलेक्शन कमेटी में न को उहिदेदार आहे, न को नालो ॾिनो आहे। असांखे न को उहिदनि जी परवाह आहे। ऐं सिर्फ़ु इहा मुंहिंजी तमन्ना आहे ज़िंदगी जी, त सिंध जो प्राइमरी उस्ताद खे ख़ुशहाल ॾिसणु चाहियां। सिंध जो प्राइमरी उस्ताद मुंहिंजो महबूब आहे, ऐं चाहियां थो त सिंध जे उस्तादनि खे सर्विस स्ट्रक्चर मिले, सिंध जे उस्ताद खे इनिशियल अपॉइंटमेंट रेगुलर करायूं, ऐं सिंध जे प्राइमरी उस्तादनि खां बि ख़्वाहिश कंदुसि ऐं गुज़ारिश कंदुसि, अचो हीउ वक़्तु आहे पंहिंजे सिंध जे लाइ, पंहिंजे बचण जे लाइ इनरोलमेंट वधायूं ऐं तइलीम जे सुधारे वाधारे जहिड़ियूं बि हालतूं उन में वध खां पंहिंजो किरदारु अदा करियूं। ऐं इनशाला जेके तव्हांजा जाइज़ मसइला उनखे असां कॾहिं गाफ़िल कोन आहियूं। ऐं अॼु जे मुनासिबत सां सूबाई वज़ीर तइलीम खे गुज़ारिश कंदुसि, सेक्रेटरी साहिब खे गुज़ारिश कंदुसि, ख़ुदा
सिंध जे प्राइमरी उस्ताद ते रहम करियो, सिंध जे प्राइमरी तालीम ते रहम करियो त हरूभरू असांखे ग़ुलामी में न धिकियो, असां ग़ुलामी क़बूल कोन कंदासीं। पोइ तव्हां चवंदा भाई हरूभरू हिनखे जहिड़े करण जो शौक़ु आहे, हिनखे जलसा जुलूस करण जो शौक़ु आहे, फशरी जो शौक़ु आहे, असांखे को शौक़ु कोन्हे। असांखे महिरबानी ख़ुदा असांखे जेका 2010 खां अॻे वारी जेका पॉलिसी तइलीम जी उहो असांखे वापसि मोटारियो, असांखे ग़ुलामी में आज़ादी करायो। हाणे ग़ुलामी हाणे दुनिया तरक़ी करे वई आहे, हरूभरू असांखे मतिलबु ग़ुलामी में धिकियो वियो आहे। ऐं सॼे उस्ताद जेके काफ़ी दोस्त हरूभरू सोशल मीडिया ते जेके घर खां वांदा हूंदा आहिनि, जंहिंजो वरी ॿियनि खां पियो कोन डिसंबर कराची प्रेस ते गुज़ारियूं, पाण में का बि हिमत कान्हे, पाण में का थूम ई कान्हे। 2021 खां असांखे बती पोइ लॻायो आहे। अब तव्हां हिमत वारा निकिरो भले ॿार न, हींअर तव्हां कुझु ॾींहं पहिरीं हैदराबाद में मीटिंग सॾाई दोस्तनि नौजवान, आउं बि हुन सां गॾु हुउसि, पोइ भला तव्हां कयो त कुझु कोन। अब जहिड़ा करण हरूभरू जहिड़ा करण मां को फ़ाइदो न आहे। तव्हां असां ॿधी करियूं पाण में सोशल मीडिया ते प्राइमरी उस्ताद खे आउं गुज़ारिश कंदुसि, अहिड़ा ग़लति लफ़्ज़ न लिखो जंहिंसां असांजो ग़लति तासुर दुनिया ते वञे, अफ़सरनि में तासुर वञे। असां न को कंहिंजी चमचागिरी कई आहे, न को चमचीगिरी कंदासीं, पर जेका सुठी ॻाल्हि हूंदी उनखे ॻाइबो। मिनिस्टर साहिबु हींअर सिंध जे प्राइमरी उस्ताद जो सर्विस स्ट्रक्चर मंज़ूरु कयो, असां उनखे एप्रिशिएट कयो, असां उनखे वेलकम कयो, सेक्रेटरी साहिब खे वेलकम कयो। जिते चंद साडूली हासिदी माण्हू बाबा हाजी शफ़ी उनजी चमचागिरी थो करे, अरे ख़ुदा जा बंदा, पहिरियों दफ़ो सिंध जे उस्ताद खे सर्विस स्ट्रक्चर मिले पियो, तव्हां उनखे चमचागिरी था चयो, ॿुधी वञी मरो, तव्हां छा कयो अॼु ॾे ताईं। ऐं इनशाला ऐं हमेशह चवंदो आहियां त हाणे प्राइमरी उस्ताद जे तकलीफ़ जा ॾींहं ख़तमु थिया, सुठा अचण वारा। हीअ आहे दोस्त चवंदो हाजी शफ़ी समझी गोॾे रखियो अथव, न हीअ आउं सिॼ सां रखियो थो आहियां। हीअ मुंहिंजी हीअ ख़वाहिश आहे मुंहिंजी, हीअ मुंहिंजी तमन्ना आहे, हीअ मुंहिंजी आरज़ू आहे। हिन समरी में सिंध जे प्राइमरी उस्ताद जी ख़ुशहाली आहे, ऐं इनशाला उहा ख़ुशहाली शुरू थियण वारी आहे। दोस्त चवनि था त अदा 2021 न 10 फरवरी 2025 खां पोइ हीअ समरी मूं ठाराई आहे, जिते कमु हले पियो। सूबाई वज़ीर तइलीम साईं सरदार साहिब, साईं सेक्रेटरी ज़ाहिद अब्बासी साहिब, एडिशनल सेक्रेटरी आशिक़ खोसर साहिब, सभिनी जी महिनतुनि सां अल्हम्दुलिल्लाह हीअ समरी फाइनल थी वई आहे। बाक़ी सिर्फ़ु अॼु सेक्रेटरी साहिबु इस्लामाबाद वेलो मोकल ते, छो त हिन में जेके हसास डॉक्यूमेंट आहिनि, दोस्त चवनि था हाजी साहिबु तूं हुनखे सोशल मीडिया ते वायरल कर। अदा हीअ ॿारनि जी ॻाल्हि न आहे, तव्हां हर शइ जो चओ था त बाबा सोशल मीडिया ते वायरल करियो, इहा शइ न आहे। ऐं तक़रीबन रोज़ ॿिए सेक्रेटरी साहिब जी मुलाक़ात थींदी आहे, ऐं फोटो वोटो रखण जो आदी न आहियां, न को मूंखे इन शइ फोटो रखण जो शौक़ु आहे, पर आउं चाहियां थो त हीअ सिंध जे उस्ताद जो जेको कमु आहे उहो असां हीअ सालनि जो कमु हो, हीअ सालनि जो कमु हो। सूबाई वज़ीर तइलीम साहिब जी ज़ाती इन सभिनी कोशिशि आहे, सेक्रेटरी तइलीम साहिब जी ज़ाती कोशिशि आहे, हीअ सालनि वारो कमु महीननि में थियणु पियो वञे। उन खां पोइ असांजो तइलीम खातो एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट आहे, इनशाला जल्दी हीअ नोटिफिकेशन निकिरी वेंदो रहियो। मुंहिंजी कोशिशि आहे सभु अलाह पाक जे हथ, मुंहिंजी कोशिशि आहे त असां जल्द खां जल्द हिन महीने इदारे हिनखे नोटिफाई करायूं, छो त जेके बि फॉर्मेलिटियूं आहिनि उहे तक़रीबन पूरियूं आहिनि। सीएम जे के मंज़ूरी लाइ, कैबिनेट जी मंज़ूरी लाइ, सर्विस स्ट्रक्चर कमेटी मंज़ूरी लाइ मिनिस्टर मंज़ूर थियल मिनिस्टरशिप, बाक़ी हिन में कुझु फाइनेंस डिपार्टमेंट जा ऑब्जर्वेशन मां क्यूरीज़ हुयूं उहे बि कंप्लीट कयूं आहिनि, उन ते हेतिरो वक़्तु लॻो आहे। बाक़ी ॿियूं जेके शयूं इनशाला SHG खां असां नोटिफाई कराए पोइ जेके असांजे डिपार्टमेंट जा जेके मसइला आहिनि, जेके रिक्रूटमेंट शयूं आहिनि या जेके घुरबल शयूं आहिनि, जेका कानून साज़ी खणी चइजे, उहा असां बाद में करे सघूं था। पर उस्तादनि खे हिकिड़ो सॼी सिंध में हिकिड़ी ख़ुशी लहर ईंदी त अदा सर्विस स्ट्रक्चर मंज़ूर। आम हर उस्ताद खे इहा ख़बर आहे न त हिन में केॾो वॾो कमु आहे। जेके फेसबुक के दोस्त वेठा आहिनि, मूं अॻे बि चयो त हिन सर्विस स्ट्रक्चर जो फ़ाइदो आइंदे असांजे मुस्तक़बिल खे जेके नौजवान उस्ताद उन्हनि जो आहे, जेके सीनियर उस्ताद खे हिन में फ़ाइदो न आहे। ऐं वरी बि इहो वाज़े कंदो आहे त एॾो वॾो हा जेके जिन जी सर्विस 4-5 साल आहे उनखे त आहे, पर जिन जी सर्विस चंद साल आहे उनखे हिन में फ़ाइदो न मिलंदो। हा इहो मुस्तक़बिल में जेके नौजवान भर्ती थियनि न उनखे 50 खां बि जेके भर्ती थियनि उनखे उनजी ज़िंदगी सोन थी वेंदी, उनखे फ़ाइदो आहे। मूंखे हिकिड़ो हाई अथाकी लेवल जो माण्हू चइजो आहे सभु हिन में तुंहिंजो त फ़ाइदो ई कोन्हे सीनियर जो,
मुंहिंजो मुस्तक़बिल मुंहिंजो सिंधी नौजवान आहे, मुंहिंजो मुस्तक़बिल सिंधी नौजवान सां जुड़ियल आहे। असां त रिटायर थियण बाक़ी 4 साल उहे ख़ुशि हूंदा त असां ख़ुशि हूंदासीं। घटि में घटि इहो त करे असां सोनोश करे वरितोसीं, बिना शर्त ते जहिड़ो करे वरितोसीं, न वकायासीं। 22,000 उस्ताद रेगुलर करायासीं, बिना शर्त ई रेगुलर करायासीं। पोइ दोस्त कयो त कहंदो पैसा असां कंहिंखां पैसो कोन वरितो आहे। पोइ जिन वरिता त हुनखे मुंहुं ॾियो त अलाह पाक कंदो। सिंध जा उस्ताद तव्हां थोरो ख़ासि तौर ते प्राइमरी उस्ताद मुंहिंजा भाउ ऐं भेनरूं तव्हांखे अपील थो करियां त हाणे मूंखे लॻे ईअं पियो त पंहिंजी इज़त जे लाइ जंग करणी पवंदी। इज़त खां मथे बि का शइ कान्हे। हर भुरो असांखे रोज़ महिनतूं असीं करियूं। कैंपस स्कूल जिते असां ॿार गॾु कयासीं उते अपग्रेड जेके स्कूल अथनि उते हेड मास्टर जी धारियूं हेड मास्टर नामंज़ूर ग़ुलामी गार था थियनि। ऐं इनशा ऐं उमेद थो रखां मिनिस्टर साहिब हुआ ऐं सेक्रेटरी साहिब हुआ त असांजा जेके मसइला आहिनि उनखे हल कंदा। ऐं हीअ दरख़्वास्त ऐं मीटिंग लाइ मिनिस्टर साहिब जे ऑफिस में रिसीव करायो आहे, सेक्रेटरी साहिब जे ऑफिस में रिसीव कई आहे। मूंखे सुठी मोट मिली आहे। रब कंदो त इनशा सिंध जे प्राइमरी उस्ताद जा ख़ुशहाली ॾींहं शुरू थींदा। पर उन में शर्त इहा आहे, सिंध जा उस्ताद 1.25 लाख उस्ताद मुंहिंजा भाउ ऐं भेनरूं, आप सबको सिंध के 1.25 लाख प्राइमरी उस्ताद मेरी बहनें और भाई, आप सबको अपनी इज्जत के लिए निकलना पड़ेगा, नहीं तो आप जिंदगी भर गुलामी में गुजारोगे। हमें अभी गुलामी कबूल नहीं है। कैंपस क्लस्टर हब स्कूल मर्ज स्कूल हमें कबूल नहीं है। आपने जो अपग्रेड स्कूल के अच्छी बात है, हम पढ़ाएंगे, हम एलिमेंट्री तक पढ़ाएंगे, लेकिन वहां पे इंचार्ज वहां पे हेडमास्टर हमारा होना चाहिए ना। हम 16 में स्कीम में ऑलरेडी पढ़े काम कर रहे हैं, 17वां में मिलने वाला है। तो इसके लिए मैं अपने सिंध के तमाम असातिज़ा बहन भाइयों को कहता हूं, अपनी इज्जत के लिए, अपने रोजगार के लिए, अपने मुस्तकबिल के लिए हमें निकलना होगा। हम हरूबरू नहीं चाहते कि कोई झगड़ा हो जाए, पर जब हमें गुलामी में धकेला जाएगा तो हम मरने के लिए भी तैयार है। अल्लाह आपको खुश रखे। उस्ताद जिंदाबाद।